जी कम न वधो आहे अॼु इन खे बेवकूफ़ करे ॾिसां थो यार हमेशह इहा मांजी कढंदा आहिनि अॼु इन खे बेवकूफ़ कंदो आहियां ॾिसांसि थो बेवकूफ़ अहिड़ो कंदो मां जो वाह वाह थी वेंदो छा कयांसि कहिड़ो तरीक़ो कयां अच्छा अच्छा ठीकु आहे अॼु माना हिन तरीक़े सां VIP थी वेंदो यो अली ने मतलब हाँ यार लगे तो यो तू छा कंदो वेठो एडे वनी करे झाड़ी ने काश लिकाइंदो पियो छा कंदो यार मतलब पोइ ज़माने में चौंदा होया जो वडा चौंदा यार ये खजानो बजानो का लिकाइना वञा ॾिसां सही मड़ कुछ न कुछ लिकायो हूंदसी वञे वञी कढणी ॾिस वञणी ॾिस मांजे हाणे ईंदो पको सां हिते कढींदो अॼु कमु थींदो साॼो मां किथे ॾिसां थो लिकी ये तो कुछ लिखायो हुयो थी मत मांगे लगे ही हां ला दे ये ने ए फोटो भी है इनके खींचे मेरा कमत ही ये 100 रुपए पयो हे चाऊ दो अला साई का बाली जाए हो जे ये चाय यो मतलब खाने का कम दिखे हैं रखा किचन बड़ी में बाड़े पायो कम लियो यार खाले करंट हो गले जाओ अरे हे रे अच्छी बच्ची अरे यार ये बाम है ये बाओ गाड़ी यार चाचो जी कम चाहते हो छो क्या कर रही हो आज ये अरे होती है बाबू अरे अच्छा